الله الرحمن الرحيم ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم सुभान अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार करे रही आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। जीअं त अॼु ख़ैर सां जुमो आहे ऐं ॿियो रोज़ो आहे त तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां महिमान रमज़ान जी टीम जी तरफ़ां ऐं सॼे KTN 7 जी तरफ़ां जुमे जूं इलाही इलाही मुबारकूं हुजनि। हिकिड़ो त बाबरकत महीनो, रहमतुनि बरकतुनि वारो महीनो, वरी बरकतुनि वारो ॾींहुं बि, जुमे जो ॾींहुं बि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हूअं ई बि असां जेको आहे जुमे खे सॼे हफ़्ते जो सरदार ॾींहुं चवंदा आहियूं त छा त माशाअल्लाह सां मज़ो आहे ऐं इबादतूं जेके कयूं था कल्ह खां जीअं असांजो ख़ैर सां रमज़ान जी आमद शुरू थी आहे। हीउ महीनो एॾो रहमतुनि बरकतुनि वारो आहे जो मां चवां थी त जेकॾहिं इंसानु सम्झे इन ॻाल्हि खे न त वाक़ई जीअं कल्ह एहतिशाम चयो हो त सॼो साल ई असां रोज़ा रखूं। एॾियूं रहमतूं आहिनि हिन में, एॾियूं बरकतूं आहिनि। तव्हां यकीन कयो कोई बि कमु जेकॾहिं कयूं था न त उहो कमु करणु त दिलि नथी चए, बसि दिलि चवे थी त या त इबादत कयूं, या त क़ुर जी तिलावत कयूं, या त इस्तग़फ़ार जी तस्बीह पढ़ूं, या त नमाज़ पढ़ूं, या त नवाफ़िल पढ़ूं। छो त हीउ महीनो ई अहिड़ो आहे। असां पंहिंजो पाण खे बुखियो रखूं था, उन ते रखूं था, पंहिंजे अलाह जे लाइ रखूं था, पंहिंजो पाण खे जेको आहे असां ईअं साबित करणु चाहियूं था त जीअं असां नवां पैदा थिया आहियूं, माउ जे पेट मां ॼण हाणे निकिता आहियूं। ऐं इहो असांखे जेको आहे अजर अलाह जी ज़ात ई ॾेई सघे थी। असां पंहिंजा बि जेके रोज़ा रखूं था, जेके इबादतूं कयूं था, मां इहो चाहियां थी त अलाह साईं सभिनीनि खे जेको आहे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में बि रखे ऐं सभिनीनि जा रोज़ा इबादतूं अलाह साईं क़बूल फ़रमाए। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रोज़ेदार जीअं रोज़ो रखे थो त दरिया जी जेके मच्छियूं आहिनि उहे बि उन जे लाइ इस्तग़फ़ार पढ़नि थियूं। वेंदे उन वक़्त ताईं जेसीं ताईं उहो रोज़ो इफ़्तार नथो करे पियो, ओसीं ताईं उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआऊं घुरनि थियूं, उन जे लाइ इस्तग़फ़ार कनि थियूं। त तव्हां बि जेको आहे इस्तग़फ़ार कंदा रहो, जेतिरो थी सघे तव्हां इस्तग़फ़ार कंदा रहो, तौबा कयो। हीउ महीनो आहे, भलारो महीनो आहे जेको असांखे साल में हिकु भेरो मिले थो। हर भेरा असां अलाह खां दुआऊं घुरंदा आहियूं त अलाह साईं हिकिड़ी मोहलत ॿी हीउ महीनो असांखे ॿीहर असांजी ज़िंदगी में नसीबु फ़रमाए। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां शायदि ख़ुशनसीब आहियूं त असांखे ॿीहर ही रमज़ान जो महीनो अलाह साईं नसीबु कयो आहे। दुआ आहे त ईंदड़ साल बि असांखे अलाह साईं नसीबु करे ऐं हर साल असांखे अलाह साईं नसीबु करे इंशा अल्लाह आमीन। त प्यारी किरत तव्हां ॿुधी कारी सानी रहमतुल्लाह जी आवाज़ में ऐं माशाअल्लाह सां असांखे जेको आहे तिलावत ॾाढी प्यारी ॿुधाई उन्हनि। उन खां अलावा असां सां गॾु स्टूडियो में प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन साहब बि मौजूदु आहिनि, जेके प्रोफेसर डॉक्टर जेके माहिर तालीम मुहक़िक़ ऐं PhD आहिनि, स्कॉलर आहिनि, इस्लामी
मालियात बैंकिंग माशियात ऐं अकाउंटिंग जे शोबनि में वसी तजुर्बो हासिल कयल आहे। उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर? ठीकु अल्लाह आहियो? जो शुक्र आहे मैम, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह। उन खां अलावा व्यूवर्स मां स्पॉन्सर्स जी तरफ़ हलणु चाहींदसि त असांजा स्पॉन्सर्स आहिनि मेहमान रमज़ान ट्रांसमिशन जा तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। हमदर्द रूह अफ़ज़ा ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट हर दफ़ा। बेक पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट, चपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाय। मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, फलों फूलों और खालिस जड़ी बूटियों के तरकियात से तैयार करदा शौकत खानम। मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं। लजीजा, द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप शूज फुटवेयर फॉर एवरी स्टेप इन स्टाइल, फर्टाइल हैप्पीनेस स्टार्ट्स इन योर किचन। फलक राइस, द टेस्ट यू ट्रस्ट, हाशमी स्पगोल, डेली लो फिट रहो। ये असांजा स्पॉन्सर्स आहिनि मेहमान रमज़ान जा। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेका मां ड्रेस वेयर कई आहे उहा बि मिराकी जी तरफ़ां मूंखे स्पॉन्सर ड्रेस आहे। जीअं त मां तव्हांखे काल्ह बि ॿुधायो त मूंखे जेको आहे हर डे जेको मां ड्रेस पाईंदसि उहे मिराकी जी ई ड्रेसिस हूंदियूं। सो तव्हां ॾिसी सघो था त मिराकी जी जेका ड्रेस आहे कहिड़ी ख़ूबसूरत लॻी रही आहे। ऐं हे जेके बि फ्रॉक्स मां डेली पाईंदमि उहे सभु प्रिंटेड हूंदा। ऐं मां तव्हांखे हिन जे फैब्रिक जे हवाले सां ॿुधायां त हीउ जेको फैब्रिक आहे इहो आहे मलाई लॉन। ऐं इहो समर्स जे लाइ बहितरीनु हूंदो आहे। हिन मौसम जे लाइ बहितरीनु फैब्रिक आहे त तव्हां ईज़ीली हिनखे तव्हां कैरी करे सघो था, पाए सघो था। ऐं तव्हां हिननि जो पेज बि विज़िट करे सघो था। फेसबुक ऐं इंस्टाग्राम जो पेज आहे मिराकी जो, जेको तव्हां विज़िट करे सघो था। ऐं हींअर हिननि जी ईद कलेक्शन बि तमामु बहितरीनु आयल आहे त जल्दी कयो, पंहिंजा ड्रेसिस ऑनलाइन ऑडर कयो। ऐं ईअं न त तव्हां खां का ड्रेस मिस थी वञे, त जल्दी सां पंहिंजा ऑर्डर्स ऑनलाइन बुक कराए सघो था। उन खां अलावा असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि कारी नज़ीर अहमद चन्ना। ऐं उन खां अलावा ज़ैनुल आबिदीन बि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे। ऐं अस्मा नूर बि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे। सभिनीनि खे भलीकार बि कंदासीं। ऐं हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि नज़ीर अहमद चन्ना खे त असांखे हमद बारी ताला ॿुधाइनि। कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम। वाली वाहिद वदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा हिज सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम, करे पाण करीम। जोड़न जोड़ जहान जो या रसूल अल्लाह।
हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी क़ल्बी गैरल्लाह हस्बी रब्बी प्यारी हमद असां ॿुधी से ऐं एहतिशाम बिल्कुलु असांखे थोड़ी देरि में जॉइन करण वारा आहिनि किथे उन्हनि खे कमु हुयो इन जे करे उन्हनि ऑलरेडी असांखे ॿुधाए छॾियो त थोरो लेट ईंदसि त बसि ब्रेक खां पोइ इनशाला एहतिशाम बि असांखे जॉइन कंदा ऐं हाणे हलूं था असां पंहिंजे किचन जी तरफ़ जेको असांजो फटाइल जो किचन आहे महिमान रमज़ान जो उते हली असां जेको आहे पंहिंजे शेफ़ अली भा खे जेको आहे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां तव्हांखे मां फटाइल जे किचन में भलीकार चवां थो ऐं जुमो मुबारक तव्हां सभखे। अॼु बि माशाल्लाह तलो जो तावन सां 2 रेसिपियूं आहिनि ज़बरदस्त। चिकन सैंडविच आहे ऐं चणा चाट। अरे वाह चणा चाट जैसी रमज़ान असांजे दस्तरखान ते न हुजे रमज़ान में त दस्तरखान अधूरो लॻंदो आहे। हाँ इहे शयूं त मतिलबु हूंदियूं ई आहिनि बिल्कुलु सॼो महीनो माशाल्लाह असां जैसी चणा चाट ताईं फ्रूट चाट आहे दही बड़ा आहिनि पकोड़ा आहिनि समोसा आहिनि असां दस्तरखान ते न खायूं त असांखे रोज़ो खुलण जो मज़ो ई कोन ईंदो मज़ो न ईंदो आहे। अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा त इहे शयूं जेकॾहिं असां आम रूटीन में खाईंदा आहियूं त असांखे एॾियूं कोन वणंदियूं आहिनि बिल्कुलु पर रमज़ान जे महीने में माशाल्लाह दस्तरखान ते जॾहिं इहे शयूं हूंदियूं आहिनि त दिलि चवंदी आहे खाइण ते मज़ो बि ईंदो आहे। बिल्कुलु न बि का शइ हूंदी आहे जलेबी या कुझु न हूंदी आहे त घुराए वठंदा आहियूं फटाफट के दस्तरखान ते आहे कोन। अॼु बि तव्हांखे इनशाला असांजे तलो जे तावन सां 2 रेसिपियूं तयारु करे ॾेखारूं था। इनशाला त चणा कहिड़ा था ठाहियो? काबली चणा काबली चणा सफ़ेद चणा जेके आहिनि उहे ठाहियूं था। चिकन जा ज़बरदस्त सैंडविच तव्हांखे ठाहींदासीं। अरे वाह वाह। चिकन छा तिक्का है छा है? चिकन प्लेन चिकन है बॉयल चिकन आहे उन में वेजी सब्जी बि गॾु आहे ऐं तमामु ज़बरदस्त उनजो मेयोनीज़ वग़ैरह जो कॉम्बिनेशन आहे ऐं तमामु ज़बरदस्त मज़ेदार थींदा आहिनि। ज़बरदस्त। बसि पोइ तव्हां पहिरीं प्रिपरेशन्स स्टार्ट कयो त असां हलूं था पंहिंजे गेस्ट जी तरफ़। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे। सर जीअं असां दुआऊं घुरंदा आहियूं ऐं ज़ाहिर आहे हर वक़्तु इहे दुआऊं घुरऊं था अल्लाह खां ऐं इफ़्तार जो हिकु अहिड़ो टाइम हूंदो आहे जेको मां त स्पेशली नंढपण खां ॿुधंदी आई आहियां पंहिंजे वॾनि खां पंहिंजी अम्मा खां पंहिंजे बाबा खां त क़बूलियत जो जेको वक़्तु आहे उहो इफ़्तार वारो वक़्तु आहे। उन वक़्तु जेके बि तव्हां दुआऊं घुरो था उहे 100% तव्हांजो क़बूल थियनि थियूं त उन खां अॻु या पोइ जी जेके दुआऊं जेके आहिनि उन्हनि जी छा फ़ज़ीलत आहे? बिल्कुलु दुआ जो असांजे इस्लाम में दीन में ॾाढो जेको आहे न हिकिड़ो वॾो उनखे हिकिड़ी अहमियत हासिलु आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ जे लाइ फरमायो अद्दुआ ओ मुख़ुल इबादा। त इबादत जा घणेई टाइप घणेई क़िस्म जा क़िस्म थी सघनि था पर उन्हनि सभिनी इबादतनि जो जेको मग़ज़ आहे या उन्हनि में ईअं खणी चइजे त सभिनि में जेका अहम शइ आहे उहा दुआ घुरणु आहे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं उन शइ खे अलाह साईं खे जेको आहे न इहा ॾाढो अमल बंदे जो पसंदि आहे त बंदो जेको आहे न पंहिंजी नंढड़ी खां शइ वठी करे वॾी शइ ताईं हर शइ हू अलाह पाक खां घुरे दुआ जो एतमाम करे त पोइ उन जे करे इहो जेको इफ़्तार जो जीअं तव्हां फरमायो इहे कुझु घड़ियुनि जे लाइ त असांखे चयल आहे त बाबा इहे क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि इन जो मतिलबु इहो आहे त इन वक़्तु कयल दुआ कॾहिं बि रद्द कान थींदी आहे पर उन खां अलावा बि अलाह साईं फरमाए थो त उदऊनी अस्तजिब लकुम मूंखां दुआ घुरो वक़्त जे क़ैद खां आज़ादु थी करे ॾींहुं हुजे राति हुजे सुबुह हुजे मंझंदि हुजे शाम हुजे राति हुजे
कहिड़ो बि ॾींहुं हुजो, कहिड़ो बि महीनो हुजे, कहिड़ी बि मौसम हुजे, पर अलाह साईं फरमाए थो मूंखां दुआ कयो, अस्तजिब लकुम, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुमि ऐं तव्हांजी दुआ खे रायगा न वेंदुमि। बसि शर्त इहो आहे त तव्हां इख़लास सां ऐं दिलि सां दुआ कयो। सही, पोइ माशाअल्लाह। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इफ़्तार जो त इंतिहाई अहम वक़्तु आहे, उनखे माण्हू मिस न कजे। ख़ासि तौर ते मां हिन प्रोग्राम जे तवसुस सां असांजूं जेके माइरूं भेनरूं घरनि में इफ़्तारीअ जे कम में मशग़ूल हुजनि थियूं पियूं, उन्हनि खे मां इहा दरख़्वास्त कंदुमि या मैसेज ॾींदुमि त इफ़्तारीअ जो टाइम कुझु अहिड़े क़िस्म सां सेट कयो त तव्हां 15-20 मिंट पहिरीं जेको आहे न इफ़्तार जे वक़्त खां अॻु में फ़ारिग़ थी करे दुआ जे लाइ मौजूदु रहो। असां वटि आमतौर ते ईअं हूंदो आहे त जेको आहे न लेडीज़ वेचारियूं जेको आहे न बिल्कुलु लास्ट मोमेंट किचन में हूंदियूं आहिनि ऐं उहो जेको आहे न सामान जे ऐं इफ़्तारीअ जे ऐं ॿियनि खे जेको आहे न सर्व करण में, ठीकु आहे, इहो बि वॾो अजुर जो कमु आहे जो जॾहिं लेडीज़ इहो कमु कनि थियूं पियूं त जेके सभु रोज़ेदार रोज़ो खोलीनि था, अलाह सुब्हानो व तआला उन्हनि जो अजुर बि उन्हनि फीमेल्स खे अता करे थो। पर पोइ बि मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि तव्हां इहो क़बूलियत जो वक़्तु आहे, पंहिंजो 15-20 मिंट अॻु में फ्री थी करे तव्हां मुसले ते या एटलीस्ट दस्तरखान ते वेही करे दुआ जो इतमामु कयो। पर जेकर उहो वक़्तु नथो मिले त सॼे ॾींहुं सॼी राति में जेको जेको तव्हांखे वक़्तु मिले, नमाज़ुनि खां बाद, तिलावत खां बाद, त दुआ जो ज़रूरु इहतमामु कयो। कंहिं बि वक़्त जी दुआ के क़बूलियत में का रुकावट कान्हे, बशर्ते कि तव्हां दिलि सां घुरो। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जेका डॉक्टर साहब जेका हिकिड़ी प्यारी ॻाल्हि कई त जेके असांजी भेनरूं अमड़ियूं जेकी बि आहिनि किचन में बीठियूं आहिनि, त स्पेशली मां मदर्स जे लाइ इहो चवणु चाहींदसि त उन्हनि जी महिनत खे ऐं एप्रिशिएट कंदा कयो, चाहे तव्हांजी ज़ाल हुजे, तव्हांजी घरवारी आहे, तव्हांजी भेनरूं आहिनि, तव्हांजी औलाद आहे, कोई बि जेकॾहिं न्याणी किचन में बीठी आहे ऐं रोज़े सां आहे ऐं रोज़ेदार जे लाइ इफ़्तार ठाहे थी, त घटि में घटि उनखे एप्रिशिएट लाज़मी कजो, छो त ॾाढी महिनत सां, ॾाढो दिलि सां हू इफ़्तार पंहिंजे घर भातियुनि लाइ ठाहिनि थियूं ऐं सिर्फ़ु हिकिड़ी इहा शइ ॿुधण जे लाइ त ॾाढी सुठी इफ़्तार थी आहे, ॾाढी सुठो एहतमामु कयो आहे, फलाणी शइ जेका बि तव्हांखे पसंदि आहे तव्हां ॾाढी सुठी ठाही आहे। सो इन सां छा आहे जो हौसलो वधंदो आहे। ऐं स्पेशली माउ जे लाइ त मां छा चवां, पाण सॼो वक़्तु हलंदे घुमंदे इफ़्तार कंदी, हलंदे घुमंदे सहरी कंदी, पर पंहिंजी औलाद जो पेट जेको आहे न सही सां भरींदी ऐं उनखे इहो ई चवंदी त ॿी मानी खपई त ॿुधाए त मां तोखे ॾियां। उनखे चवंदा आहियूं अम्मी वेहो खाओ त सही, मां खावां थी, तव्हां खाओ, तव्हां पंहिंजो पेट भरियो। सो इहा मुंहिंजी माउ आहे। अलाह साईं सभिनीनि जी माइरुनि खे जेको आहे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे। ॾाढो प्यारो रिश्तो आहे, इन जो को बि नेमल बदल कोन्हे को, इन जो क़दुरु कयो ऐं जिन जी वालदाऊं हिन दुनिया में न आहिनि त अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे, उन्हनि खे सब्र अता करे। त हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। फुटाइल किचन में तव्हांखे मां भलीकार करे रही आहियां ऐं हींअर असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं घी जी ताउन सां। सो असांजी जेके बि रेसिपीज़ ठही रहियूं आहिनि उहे तलो कुकिंग ऑयल में ठही रहियूं आहिनि। सो अली भाउ तव्हां छा पिया ठाहियो? चणा चाट ठाहियूं पिया। अॼु मां चणा चाट जी जेका खटी मिठी चटणी हूंदी आहे उहा तयारु करे रहियो आहियां। हीअ आहे गिदामड़ी, मां पुसाए रखी हुई, हुनजा दाणा कढे हुनजो जेको रस आहे हुनखे पचायूं पिया। तव्हांखे ॿुधायां थी हिन में छा छा वेंदो। सभु खां पहिरियां जेको असांजो मेन तलो कुकिंग ऑयल आहे। तलो कुकिंग ऑयल खां बग़ैर त असां का रेसिपी तयारु था करे सघूं, छो जो तलो तव्हांखे ख़बर आहे हर घर जी शान आहे। बिल्कुलु। मां हिन में गिदामड़ी आहे, हाणे हिन में तक़रीबन 3 खां 4 चम्मच जेको आहे तलो कुकिंग ऑयल विझी रहियो आहियां ऐं हिनखे पोइ मां थोरी हिनखे पचाईंदुसि। हिनखे सही थोरो हिनखे पचाए, तेल थोरो हुन में पची वेंदो, हुनखां पोइ मां हिन में जेका आहे खंडु विझंदुसि। ओके, खटी मिठी जेका चटणी हूंदी आहे, जेका असांजी चणा चाट जी जान हूंदी आहे, खंडु आहे तक़रीबन 3 चम्मच। हिनखे थोरो मिक्स कंदासीं
ऑयल जी माशाल्लाह असांजो जेको तलो कुकिंग ऑयल आहे तमामु ज़बरदस्त इन जी ख़ुशबू यकीनन असांजो किचन महके रहियो आहे। बिल्कुल बिल्कुल, त तलो कुकिंग ऑयल जो चवण आहे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। तलो पे है पिछले 70 सालों से माओ का भरोसा जो बनाए खाने जायकेदार और सेहतमंद। इसमें मौजूद है विटामिन ए एंड डी जो दे आपके खानों को बेहतरीन ग़िज़ायत। तलो लाया प्रो ग्रोथ फार्मूला जिसमें बने खाने आपके बच्चों को बनाए फास्टर, हायर और स्ट्रॉन्गर। इन्हीं करे चवंदा आहिनि त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। जी बिल्कुलु। हाणे हिन में मसाला विझंदुसि मां हस्बे ज़ाइक़ा लूणु, हैड आहे तक़रीबन हिकिड़ो नंढो टी स्पून। अच्छा हेड ज़रूरी आहे हिन में? हैड ज़रूरी आहे जी जी। हिंदू अच्छा। हैड जो हर खाधे में ज़रूरी आहे। हाँ उहो त खाधे में त विझंदा आहियूं पर मां हिनजो जेको चटणी जे लाइ चवां पई विझंदा आहिनि। जी जी बिल्कुलु। ये कुटियल मिर्च हिकु चम्मच कुटियल मिर्च आहे। थैंक यू। हिकु चम्मच पीठल मिर्च आहे छो जो असां थोड़ी खट्टी मीठी कंदासीं। हाँ थोड़ी खट्टी मिठी ही सुठी लॻंदी आहे। ये धाणा पाउडर आहिनि तक़रीबन ये 2 चम्मच वेंदा। ज़ीरो पाउडर 1 चम्मच वेंदो। सुठे तरीक़े सां असां हिनखे पचाईंदासीं। हाँ तव्हां हिनखे पचायो त हिते जेको आहे मां पंहिंजे गेस्ट जी तरफ़ वञणु चाहींदसि। जीअं त डॉक्टर साहब तव्हां खां सवाल जवाब बि थी रहिया आहिनि त रोज़े दौरान ज़बान नज़र ऐं दिलि जी हिफ़ाज़त जो छो ज़रूरी आहे? जी वॾी महिरबानी। असल में इहो इन जे करे ज़रूरी आहे त जीअं असांखे ख़बर आहे त रोज़े जो मक़सदु जेको आहे न रूह जी पाकीज़गी आहे। रोज़े जो मेन मक़सदु जेको अल्लाह सुब्हानो व तआला ॿुधायो आहे उहो इहो आहे त रोज़े रखण सां तव्हांजो रूह पाकीज़ा थिए थो पियो। त रूह जी पाकीज़गीअ जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त कयूं। सही। ऐं पंहिंजे जेको आहे न ज़बान जी हिफ़ाज़त कयूं, गिला ग़ीबत खां पंहिंजे पाण खे बचायूं, गार गंद खां झेड़े खां पंहिंजे पाण खे बचायूं। छो त जेको आहे न इहे जेके ज़राए आहिनि अखि सां ग़लति ॾिसणु या कननि सां ग़लति ॿुधणु, ग़लति मां मुंहिंजी मुराद इहा आहे जेको अल्लाह सुब्हानो व तआला जंहिं शइ खे मना कयो आहे उनखे रोज़े जी हालति में कननि सां ॿुधणु या ज़बान सां कुझु अहिड़ो ॻाल्हाइणु जेको असांखे शरीयत में इस्लाम में मना आहे त उन सां असांजो रूह जेको आहे न गदिलो थींदो ऐं जेको रोज़े जो मक़सदु आहे उहो असांखे हासिलु न थींदो पंहिंजे सही माना में। उन जे करे जीअं कल्ह बि असां इहा शइ अर्ज़ु कयूं पिया त रोज़ो सिर्फ़ु बुखे ऐं उञे रहण जो नालो न आहे बल्कि रोज़ो जेको आहे सो उञ ई बुख सां गॾोगॾु जेको आहे न पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त, पंहिंजे दिलि जी हिफ़ाज़त, पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त, पंहिंजे कननि जी हिफ़ाज़त, इहे सभु शयूं करणियूं आहिनि त जीअं असांजे जेको रोज़े जो हक़ीक़ी मक़सदु आहे रूह जी पाकीज़गी ऐं तक़वा जो हासिलु थियणु उहो असांखे जेको आहे मुयसरु थी सघे। ज़बरदस्त ज़बरदस्त। त हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि ज़ैनुल आबिदीन खे। पूछेंगे सभी हश्र में सरकार कहाँ गए और फरमाएंगे सरकार गुनाहगार कहाँ हैं। परवाना जन्नत लिए ढूंढेंगे फरिश्ते औलाद मोहम्मद के वफादार कहाँ हैं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
जजानी सारत साल जी करात का सुहाने जहरात में तू आए अमाम ना जजानी हूँ जसाई जहरात में तू आए अमाम ना जजानी एक तरफ रात तोले पई बार बार झूमे ॿियो तरफ ॾींग पियो चए महबूबा में रब क्यों बिनी के राज़ी हुयो वक्त दरमियानी जहरात में तू आए अमाम ना जजानी जहरात में तू आए अमाम ना जजानी तुझो नाम मोहम्मद जे में चार जागने बटड़े चुम्यो निजन पो बेड़ाई पार आगने ओवरी कनज कान गिनालो आगे अखन में कानी जहरात में तू आए अमाम ना जजानी जहरात में तू आए अमाम ना जजानी सारत साल जी एक रात का सुहानी जहरात में तू आए अमाम ना जजानी जहरात में तू आए अमाम ना जजानी सारत साल जी एक रात का सुहाने जहरात में तू आए अमाम ना जजानी सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढी प्यारी नाथ जी अली भा जी असांजी चटणी तयार आहे हाणे मां ही चणा आहिनि आलू बॉयल आहिनि अच्छा क्यूब्स में कट कया आहिनि ठीकु आहे टमाटा ऐं बसर वाह वाह चॉप थियल आहिनि जो प्रॉपर असांजी जेका चणा चाट जेके असां बाज़ार में असांखे मिले थी बिल्कुलु वही ईअं ई हूंदी आहे ऐं उहो ई तव्हांखे ज़ाइक़ो बिल्कुलु नज़र अची रहियो हूंदो ऐं महसूस भी तव्हां करे रहिया हूंदा ये सावा धाणा आहिनि सावा मिर्च आहिनि तव्हां ते डिपेंड आहे जेतिरो तव्हां हिन में विझी सघो था खीरो विझी सघो था आइस बर्क विझी सघो था चटणी में मसालो सभु आहे असांखे अलॻि सां मसालो कुझु न आहे विझणो तव्हां चाट मसालो बि तव्हां विझी सघो था मां हिकिड़ो जेको लीमो आहे तव्हांखे कटो विझंदासीं ताकी सही असांखे खटास जेका बि हिन में असांखे मिले ऐं खटी मिठी चटणी बि आहे हिन में हीअ असां मिक्स कंदासीं ज़बरदस्त बहितरीनु ऐं तलो कुकिंग ऑइल जी जेका खुशबू ॾिसो माशाल्लाह महकी रही आहे माशाल्लाह तलो आहे हाणे असां मिक्स कंदासीं कलरफुल ऐं माशाल्लाह ज़बरदस्त रेसिपी तव्हां पंहिंजे घर में ठाहो ॾाढी चटपटी महसूस थी रही आहे खाइण खां पोइ त वधीक ख़बर पवंदी त असांजा टेस्ट बड्स छा था चवनि पिया बिल्कुलु बट ॾिसण सां त वाकई ॾाढी उहा बहितरीनु लॻी रही आहे चटपटी रसीली हा रसीली रस माशाल्लाह जेका असांखे बाज़ार में असां खाईंदा आहियूं वठंदा आहियूं त सफ़ा उअं ई लॻी रही आहे माशाल्लाह ज़बरदस्त कलरफुल हिन में तव्हां पंहिंजी पसंदि जी जेका बि सब्जी आहे उहा ऐड करे सघो था बिल्कुलु सही बहितरीनु माशाल्लाह हलूं था डॉक्टर साहब जी त डॉक्टर साहब इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त छा रोज़ो सिर्फ़ु इबादत आहे या समाज जी बहितरी सां बि इन जो को ताल्लुक़ आहे तमामु बहितरीनु सुवाल आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त रोज़ो जेको आहे सो सिर्फ़ु इबादत न आहे बल्कि समाज जी बहितरीअ सां बि इन जो गहरो ताल्लुक़ आहे सही उहो उनजे करे त जेके रोज़े जी में जीअं असां मानी नथा खाऊं पाणी पीअण खां मना आहे
त इन में जेको आहे न असांखे हिकिड़ी प्रैक्टिस कराई थी वञे या एक्सरसाइज़ मां गुज़ारियो थो वञे पियो त तव्हां समाज जे उन तबिके खे महसूसु कयो, उन जे तकलीफ़ ऐं दुख दर्द खे फील कयो जेको सॼो साल असबाब न हुजण जे करे, ग़ुर्बत जे करे, बुख ऐं उञ खे बर्दाश्त करे थो। अगरि कंहिं माण्हूअ खे सूफ़ न खाराइजे ऐं उनखे ज़बान सां एक्सप्लेन कजे दादा सूफ़ जो टेस्ट हीअं हूंदो आहे त उहो कॾहिं बि ओरिजिनल टेस्ट उनजो महसूसु न करे सघंदो। त लाइक वाइज़ जेको बुख ऐं उञ जो अहसासु आहे, जेको असांजो ग़रीब समाज उन बुख ऐं उञ मां गुज़रे थो पियो, केतिरा ई यतीम ग़रीब आहिनि जेके हिकिड़े वेले जो खाइनि था त ॿिए वेले जे लाइ वीचारा मजबूर आहिनि। असां वटि केतिरा ई माण्हू आहिनि वीचारा सफ़ेद पोश जेके उहे जेको आहे न पेट भरे करे नथा खाई सघनि। त जेके वरी साहिब सरवत तबिको आहे, पैसे वारो तबिको आहे, उनखे अगरि हिन रोज़े जी एक्सरसाइज़ मां न गुज़ारिजे ऐं हुननि कॾहिं उञ ऐं बुख जो मतिलबु पर्सनल एक्सपीरियंस न कयो हुजे त उहो सोचे नथा सघनि त बुख ऐं उञ केॾी तकलीफ़ जी शइ आहे। त उनजे करे रोज़े जे थ्रू हिकिड़ो त असांखे अलाह सुभाणे व ताला समाज सां जोड़े थो त असां ग़रीबनि जो बि अहसासु कयूं। ऐं उनखां अलावा जॾहिं असां रोज़े में बुख हुजण जे बावजूदि, मानीअ जी अवेलेबिलिटीअ जे बावजूदि, उञ बि आहे, पाणीअ जी अवेलेबिलिटी बि आहे, पर असां जेको आहे न नथा खायूं, तबियत जो तक़ाज़ो बि आहे पर नथा खायूं। त इन जो मतिलबु इहो आहे, इन में अलाह साईं असांखे मैसेज थो ॾिए त भई पंहिंजी नफ़्स जे ख़्वाहिशुनि खे रोकियो ऐं नफ़्स जी ख़्वाहिश जे ते सिर्फ़ु उन वक़्तु अमल कयो जेको अलाह तव्हांखे इजाज़त ॾे, दीन तव्हांखे परमिशन ॾे। त इन शइ जो बि असांजे समाज सां गहरो ताल्लुक़ु आहे। जॾहिं असां सोसाइटीअ में रहूं था, पाड़ेसरनि में रहूं था, त केतिरियूं ई शयूं जेको आहे न असांजो नफ़्स असांखां तक़ाज़ो कंदो आहे ॿियनि जा हक़ खाइण जे लाइ, ॿियनि खे तकलीफ़ ॾियण जे लाइ, ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाइण जे लाइ, ॿियनि जे लाइ बुरो सोचण जे लाइ। त असांखे रोज़े जे थ्रू इहा बि हिकिड़ी प्रैक्टिस मिले थी त पंहिंजे नफ़्स जे तक़ाज़े ते अमल न कयो। बिल्कुलु सही आहे। बल्कि डॉक्टर साहब इन ई सवाल मां हिकिड़ो सवाल मुंहिंजे ज़हन में आयो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त जॾहिं असां वटि हर शइ मौजूदु आहे, हींअर किचन में मां बीठी आहियां, मुंहिंजे साम्हूं जेको आहे सैंडविचिस बि ठही रहिया आहिनि, छोला चाट बि ठही आहे, त हिमत नथी थिए न। ख़बर आहे त रोज़ो आहे ऐं इहा बि ख़बर आहे त अलाह त ॾिसे थो, पर छा इंसान जंहिं टाइम गुनाह थो करे उन वक़्तु इंसान खे इहो अहसासु कोन थो थिए त अलाह त ॾिसे थो, ॿियो कोई ॾिसे न ॾिसे, अलाह त ॾिसे थो। असां गुनाह कंदे वक़्तु इहा शइ यादि नथा रखूं त जॾहिं असां गिरह खणी नथा खाई सघूं उन वक़्तु असांखे ख़ौफ़ ख़ुदा थो थिए। इहो छो? ज़बरदस्त तव्हां मिसाल ॾिनी। इहा ई शइ जेका मां चवां पियो त रोज़ो असांखे इन शइ जी प्रैक्टिस थो कराए त जीअं रोज़े जे लाइ असांखे इहो अहसासु आहे त बाबा अकेले में बि आहियूं, बंदि कमिरो बि आहे, केरु ॾिसे बि नथो, पर पोइ बि अलाह जे ख़ौफ़ जे ख़ातिर पाणी नथा पियूं, मानी नथा खाऊं। त इहो ई अहसासु रोज़े जे थ्रू प्रैक्टिस थियणु खपे। ऐं असां जॾहिं पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी में थियूं था त हर गुनाह खां अॻु में इहो अहसासु दिलि में पैदा थियणु खपे त भई असांखे अलाह ॾिसे थो। काई जॻह अहिड़ी न आहे जिथे अलाह जी नज़र खां असां ग़ाइबु हुजूं। त पोइ जेकॾहिं इहो रोज़े जे थ्रू असां में इन शइ जो अहसासु पैदा थी वञे त असां सही माना में रमज़ान जो फ़ाइदो हासिल करण वारा थी वेंदा। सही, ज़बरदस्त, माशाल्लाह, ॾाढी बहितरीन ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई। त असांजी रेसिपी ॿी किथे पहुती अली भाउ? चिकन आहे, हीअ सैंडविच जी चिकन ठाही आहे। चिकन मां बॉइल कयो अथमि, थोरो अदरक थूम विझी, लूणु विझी, कारा मिर्च विझी हिनखे बॉइल कयो अथमि। बॉइल करण खां पोइ बिल्कुलु हिनखे चूरो चूरो करे छॾियो आहे, बिल्कुलु मैश करे छॾियो आहे। हाणे हिन में शिमला विझी अथमि। तव्हां पंहिंजी पसंदि जी जॻह में आइसबर्ग बि विझी सघो था, गजर विझी सघो था, खीरो विझी सघो था, उहो तव्हां ते डिपेंड आहे जेका तव्हांखे शइ पसंदि हुजे। त थोरो लूणु विझो अथमि, थोरा कारा मिर्च आहिनि, हिन में जेको फ्रेश क्रीम आहे ऐं मियोनीज़ आहे, हीअ ॿई हिन में मिक्सचर आहिनि गॾु। हीअ मिक्स करे ऐं हिन जो सुठो बैटर ठाहींदासीं। पोइ डबल रोटी आहे मूं वटि, डबल रोटी ते स्लाइस ते लॻाए। अली भाउ हिकिड़ी ॻाल्हि, इहो जेको मिक्सचर ठाहियो आहे तव्हां मायोनीज़ ऐं हिन जो फ्रेश क्रीम जो, त छा इन में असां कारा मिर्च जेके पाउडर आहे उहो विझी सघूं था? मां हिन में विधा अथमि, चिकन में विधा अथमि, तव्हां हिन में विझी सघो था, पर मां चिकन में तव्हां ॾिसी सघो था चिकन में विधल आहे। लूणु बि हिन में विधो अथमि, हिन में इन करे हिन में ज़रूरत न आहे। थोरी सी मियो बि असांजी थोरी नमकीन हूंदी आहे, अहिड़े हिसाब सां तव्हां हिन में केचप विझी सघो था। अच्छा, ठीकु आहे। केचप आहे, तव्हां अगरि थोरो स्पाइसी खाइणु चाहियो था त चिली सॉस बि विझी सघो था। जी जी, सही, ज़बरदस्त। मिक्स कंदासीं तरीक़े सां। ज़बरदस्त ही लाइटली हूंदा आहिनि, जेको असां पकोड़ा वग़ैरह खाईंदा आहियूं त बहितरु आहे जो बिल्कुलु सही। त असां हाणे हलंदासीं पंहिंजी भेण अस्मा नूर जी तरफ़, उन्हनि खे मां इहा दावत ॾियणु चाहींदसि।
या शफीअ लिल्लाह कर दो करम या शफीअ लिल्लाह कर दो करम शाला बस दार वे तेरा सोहना हरम तेरा सोहना हरम हम गुलामों का रखना खुदा रा भरम हम गुलामों का रखना खुदा रा भरम शाला बस दार वे तेरा सोहना हरम तेरा सोहना हरम मुंतशिर ख़यालात की वादियाँ मुंतशिर ख़यालात की वादियाँ लुट गया है सुकून वालिए दो जहां लुट गया है सुकून वालिए दो जहां रहम फरमा दे अब तेरी उम्मत हैं हम रहम फरमा दे अब तेरी उम्मत हैं हम शाला बस दार वे तेरा सोहना हरम तेरा सोहना हरम सुभान अल्लाह माशाल्लाह जी। अली भाउ किथे असांजी रेसिपी पहुती? कटिंग थी रही है फिलिंग थी रही है ये ज़बरदस्त इसमें तव्हां ॾिसो मसाला हिन जा पीसिस जेके मैं 4 कया था छो जो डबल टी थोड़ी वॾी आहे सही तव्हां ते डिपेंड आहे तव्हां 4 कयो 2 कयो हाँ पर मां 4 करे रहियो आहियां छो जो असांजी ब्रेड थोड़ी वॾी आहे ये नड़ा नड़ा टाइनी पीसेस सुठा जी लगंदा जी जी आज हिकिड़ी बाइट इंसान खाए बस वन बाइट जेके असां चई सघूं था वन बाइट सैंडविच बिल्कुलु ये बिल्कुलु सुठा लगंदा आहिनि हा पर हिकु वॾो हूंदो आहे त काफ़ी थी वेंदो आहे त हीअ हाँ ज़बरदस्त असांजा माशाल्लाह 4 पीस कंदासीं मतलब वेरी नाइस जी हाणे हिन में फिलिंग कंदासीं ये ॾिसो माशाल्लाह केतिरो जो ज़बरदस्त भाई बैटर ज़बरदस्त बटर ठहियो आहे न जो यमी यमी आहे हाणे यमी पंहिंजी जॻह ते पर तव्हां इहो मुंहिंजी अम्मी वारो लफ़्ज़ था चओ अम्मी बि कंदी आहे हर शइ ठाहींदी आहे न पोइ चवंदी आहे यमी यमी ॾाढी यमी ठहंदी आहे पोइ अम्मी खे चवंदी आहे टेस्ट त करण ॾे यमी वरी कीअं जी जी बिल्कुलु असांजो हिकिड़ो दोस्त आहे मां दस्तरखान ते वेहे थो त जेका शइ सुठी लॻसि थी पोइ चवंदो भाई वाह माशाल्लाह भाई वाह माशाल्लाह हा भई वाह माशाल्लाह त हाणे चवण बि घुरिजे इहा त सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह ज़्यादा सुठो इलाही ज़बरदस्त थो लॻे फिलिंग ॾाढी सुठी थी आहे ज़बरदस्त आहिनि तव्हांखे ज़ाइको बि ज़बरदस्त हिन में मिलंदो इंशाल्लाह इंशाल्लाह वो त इफ़्तार ते जॾहिं खाईंदासीं त ख़बर पवंदी त डॉक्टर साहब असांखे इहो ज़रूरु ॿुधायो त पहिरें रोज़े खां ई कहिड़ियूं इबादतूं अख़्तियार कजनि त सॼो रमज़ान सुठो गुज़रे असांजो जी वॾी महिरबानी अदी बिल्कुलु भरपूर तरीक़े सां जेको आहे हर तरह जी इबादत में पंहिंजे पाण खे मशगूल कजे पर घणे खां घणो रमज़ान में क़ुरान करीम जी तिलावत जो एहतमाम कजे उन जे करे त जेको आहे सो ही महीनो क़ुरान जो महीनो आहे अल्लाह सुब्हानो व तआला जेको क़ुरान करीम हिन महीने में नाज़िल कयो आहे ऐं ॿिया आसमानी किताब बि इन ई जेके रमज़ानुल मुबारक में ई नाज़िल थिया आहिनि ख़ासि तौर ते क़ुरान करीम खे इन जे करे बि मुनासिबत आहे त रमज़ान में हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ईंदा हुया
ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो क़ुरान करीम उन्हनि खे ॿुधाईंदा हुया ऐं हज़रत जिब्राईल खां ॿुधंदा बि हुया। त उन जे करे क़ुरान करीम जी तिलावत जो घणे खां घणो एहतमाम करणु खपे ऐं घटि में घटि इहो आहे त रमज़ान में हिकिड़ो ख़त्मो त असांखे ज़रूरु करणु खपे। बाक़ी जीअं अर्ज़ु कयूं पिया पहिरीं बि त हर वक़्तु अगरि क़ुरान करीम जी तिलावत इंसान खे आसानी न आहे कि इंसानु किचन में कमु थो करे, ऑफिस में आहे, ड्राइव करे थो, त पोइ जेको आहे ज़बान ते को न को विर्द ज़िक्र जेको आहे, चाहे उहो इस्तग़फ़ार जी सूरत में हुजे, तस्बीह जी सूरत में हुजे, दुरूद शरीफ़ जी तस्बीह जी सूरत में हुजे, पर ज़बान ते ज़रूर माण्हू जेको आहे इहो सिलसिलो विर्द जेको आहे जारी करे रखे। जी व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो महिमान रमज़ान स्पेशल इफ्तार ट्रांसमिशन। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। नाज़रीन, तव्हांखे ख़ुशि आमदी चऊं था पंहिंजे प्रोग्राम महिमान रमज़ान में। मां तव्हां सां गॾु आहियां हथियाम अफ़ज़ल। ऐं जिते जिते ॾिसो पिया दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुड़छ में सभिनी खे ॿीहर वरी भलीकार चऊं था। माशाअल्लाह, जुमे जो बाबरकत ॾियारो रमज़ान जो पहिरियों जुमो आहे जेको तमामु ॾींहंनि जो सरदार आहे ऐं हीउ उहो अफ़ज़ल ॾियारो आहे जुमे जो जेको असां ईद जो ॾियारो चवंदा आहियूं ऐं जंहिंमें अलाह पाक फ़ज़ीलत जुमे जी इहा रखी त क़ुर पाक में सूरह जुमा नाज़िल कई ऐं वरी रमज़ान जो जुमो हुजे त वरी नूर ते वरी अला नूर आहे। सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे लेट छो थी वियो भला? बसि कराची आहे, कॾहिं कॾहिं ट्रैफिक हूंदी आहे, कॾहिं लेट थी वेंदी आहे, सही उन करे बसि तव्हांखे जेको आहे काफ़ी मिस कयोसीं। मां ऑलरेडी अनाउंस बि करे चुकी हुयमि त अॼु थोरो लेट ईंदो एहतिशाम, इन जे करे, पर सुठो त तव्हां जॉइन करे वरितो। अल्हम्दुलिल्लाह खैर सां जी पहुतासीं। हलो, सुठी ॻाल्हि आहे। कराची जो ट्रैफिक आहे, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। रमज़ान जो रोज़ो अॼु ॿियो आहे, जुमे जो ॾियारो आहे। जुमे जे ॾियारे रूटीन कीअं हूंदी आहे तव्हांजी भला? मुंहिंजो हूअं त रूटीन तव्हांजी हूंदी आहे, हूअं त रूटीन आहे ई आहे, पर रमज़ान जी जेका माशाअल्लाह सां जेका एहतिशाम सची जेका दिलि सां ॻाल्हि कयां न, ॾाढी ख़ूबसूरत रूटीन आहे, ॾाढी ख़ूबसूरत रूटीन आहे। सुबुह जो सहरी कयां थी, उन खां पोइ जेको आहे नमाज़ पढ़ां थी, क़ुर जी तिलावत कयां थी, पोइ थोरी निंड कयां थी, पोइ उथां थी, पंहिंजा कमकार कयां थी, वरी नमाज़ पढ़ी ऑफिस लाइ न, वरी विच में क़ुर शरीफ़ पढ़ां थी, वरी नमाज़ पढ़ी ऑफिस थी अचां पई, वरी ऑफिस मां घर वञां थी, इफ्तार कयां थी, मतिलबु इलाही बहितरीन आहे, मज़ो थो अचे। बसि कुझु जेके जुमा पहिरियां मुंहिंजा गुज़रिया त उहो माशाअल्लाह खाना काबा में गुज़रिया, अल्हम्दुलिल्लाह कुझु जुमा मदीने पाक में गुज़रिया, वरी हिकिड़ो जुमे खां बाद में ॿियो जुमो माशाअल्लाह रमज़ान शरीफ़ अची वियो। हीउ जुमो हिते गुज़रे पियो, मदीनो आहे। ऐं जॾहिं मां ख़्वाहिश कयमि, हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायांव न, रियाज़ुल जन्ना जी न, मुंहिंजो परमिशन न पई थिए। मां अमीर रमज़ा साईं नबी साईं करे सलाह चई चाचा आहिनि, उते वञी करे बारगाह में अर्ज़ु कयमि त तव्हां महबूब जा प्यारा चाचा आहियो ऐं मुंहिंजे लाइ तव्हां सिफ़ारिश कयो त मुंहिंजी रियाज़त जन्ना में परमिशन ई न पई थिए। मां ॾाढी कोशिशि कई, मां जुमे नमाज़ जीअं पढ़ी रहियो हुउसि, पढ़ी करे जॾहिं मां सलाम फेरियमि त ॾिठमि कॉल अची रही हुई, त मां तकड़ि में कॉल खई त मूंखे फ़ोन कई दोस्त, हुन चयो त अच्छा भाई आप अपना व्हाट्सअप चेक करें और रियाज़ जन्ना वाली लाइन में लॻ जाए। सुभान अल्लाह। सो माशाअल्लाह सुन्नतूं जेके आहिनि मूंखे उन में रियाज़ जन्ना में अदा थियूं माशाअल्लाह सां, ऐं ॾाढी फ़ज़ीलत आहे। जन्नत जो टुकड़ो जन्नत में अदा कई थी माशाअल्लाह। ऐं जॾहिं वरी ॿाहिरि निकिरंदा आहियूं त वरी पोइ ज़मज़म जी बॉटल हिकिड़ी हूंदी आहे, वरी खजूर हूंदो आहे, उन खां अलावा बिस्किटूं अटई चई किथां खणी पिया अचो? मुंहिंजी जन्नत मां खणी अचां पियो। ईअं चइबो न, जन्नत मां वञी करे जन्नत मां खणी अचां पियो। मदीनो जॾहिं छॾिबो आहे त अॼु मां अचां पियो, हिकिड़ी यादि अचे पई ॻाल्हि त इंडिया जो को आशिक़ हो, ॿुधाए सघां थो किरण? टाइम आहे, ॻाल्हाए सघूं थो? ठीकु आहे, छो त महिमान इलाही काफ़ी गेस्ट वेठा आहिनि त उनखे बि ॾिसणो आहे, पाण त रोज़ पिया कचरे कंदासीं। अच्छा, ॿिली हुई हिकिड़ी, आशिक़ पहुतो मदीने, होटल मानी खाए पियो, ॿिली ॾिठईं, हुनखे टुकर ॾिनई, टुकर खाधई,
वरी राति थी वरी वञी करे वरी न टुकर ॾिठईं, ॾाढी सुहिणी ॿिली, चई त केॾी न हसीना ॿिली मदीने जी। ऐं ॿिए ॾियारे सोचियईं दिलि में ख़्यालु कयईं, चई त जेकॾहिं काश हिनखे मां इंडिया खणी वेंदसि, दिलि में हिकिड़ो ख़्वाहिश कयईं। ॿियो ॾियारो थियो आहे त हुनजी हिकिड़ी रूटीन हूंदी हुई हुनजी इंडिया वारे दोस्त जी, त छा कंदो हर नमाज़ खां पोइ सलामी ॾियणु वेंदो, सलामी ॾियणु वञी पिया, सलामी ॾेई करे पोइ हली वेंदो। अच्छा, ॿियो ॾियारु जॾहिं सलामी ॾियणु वञे पियो त उहा साॻी ॿिली ॾिठईं, जेके महबूब ॾियारनि वटि घुमे पई। चई त वरी हीअ त आसानी थी वई, मां ॿिली खे ॻोल्हियां पियो त होटल ते टुकर ॾींदो आहियां जे ॿिली खे, उहा ॿिली किथे आहे? इहा त माशाल्लाह महबूब ॾियारनि वटि वेठी आहे। चई इहो त मुंहिंजे लाइ अञा आसानी थी वञे, खणी वञा। अच्छा, टियों ॾियारो थियो आहे हाणे जॾहिं हितां वापसी रवानगी आहे इंडिया में। जॾहिं रवानगी थियण वारी हुई त उनजा भाग जेके आहिनि नसीब जाॻी पिया, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीदार थी वियो, सुभान अल्लाह, ऐं महबूब फरमायो त ए शख़्स तूं वञी सघीं थो पर इहा ॿिली नथी वञी सघे। चई या रसूलल्लाह, मूं त ख़्वाहिश कई पर मूंखे त ॿुधायो कोन्हे को। चई जॾहिं तूं ख़्वाहिश कई आहे न त तॾहिं खां इहा ॿिली जेकी आहे इहा न को खाए थी न पीए थी, 3 ॾींहंनि खां बुख ते वेठी आहे ऐं मुंहिंजे ॾियारनि वटि वेठी। या रसूलल्लाह, मां मदीनो छॾणु नथी चाहियां, मां इंडिया वञणु नथी चाहियां, मां तुंहिंजे शहर में तुंहिंजे क़दमनि में रहणु चाहियां थी। मदीनो छॾणु ॾाढो ॾुखियो आहे, वाकई ॾुखियो आहे। तव्हां इहा ॻाल्हि कई, तव्हांखे ॾाढो मिस कयोसीं। ऐं मुंहिंजो कमेंट्स हूंदो हो लाइव अदा जी, मां वीडियोस ॾिसंदो हुउसि, मां ज़रूरु अदा खे चवंदो हुउसि जंहिं वक़्तु हथु खयो त मूंखे ज़रूरु यादि कजो, अलाह साईं असांखे बि नसीब करे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह, आमीन आमीन, सभिनीनि खे इंशाअल्लाह अल्लाह साईं नसीब कंदो। मां इहो चवां पई त तव्हां इहो जेको किस्सो ॿुधायो आहे, ज़िक्र जेकी तव्हां कयो आहे, त तव्हां मुंहिंजा लिङ जेके आहिनि न बाक़ाइदा कंडारजी विया। ऐं जॾहिं मूं ॿुधो त यकीन कंदो अखियुनि मां आंसू मुंहिंजा नीर जारी थी विया। ज़ाहिर आहे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। बिल्कुलु थींदो आहे। प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था। माशाअल्लाह ज़ैनुल आबिदीन बि अची चुको आहे। ज़ैनुल आबिदीन, तव्हांखे वेलकम भली कार चऊं था। ऐं माशाअल्लाह हेॾां साईं डॉक्टर साहिबु वेठल, इमामुद्दीन साईं, ऐं हेॾां बि असांजा गेस्ट वेठल आहिनि। हेॾां बि असांजी हिकिड़ी भेण वेठल आहे अस्मा नवाज़ ऐं नूर, ऐं कारी नज़ीर मचना साहिबु, इहे बि वेठल असां सां गॾु। सो प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। जी करम जी, त बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल सां असां नज़ीर भाउ खां कुझु ॿुधी वठूं त छा था ॿुधायो तव्हां असांखे हींअर? जी नबीना सल्ले मुझे कखड़न ते वरी मेरा बसण मुझे कखड़न ते वरी मेरा बसण जंहिंजो इंतज़ार हुयो, जंहिंजो इंतज़ार हुयो साज़ात अचण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी मुझे महबूब जी तशरीफ पर खापदरी मुझे महबूब मुझे महबूब जी तशरीफ पर खापदरी मां सुञाणा थो सफ़ा, मां सुञाणा थो सफ़ालो न सजण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी
कखड़न ते वरी मेरा वसण वारिया जंहिंजो इंतज़ार हुयो साज़ात अचण वारिया मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारिया का हुजे चीज़ लिकण जी का हुजे चीज़ लिकण जी लिकाए लिका ओ मुझे लजपाल जी खुशबू न लिकण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारिया जंहिंजो इंतज़ार हुयो साज़ात अचण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी मुझे कखड़न ते वरी मेरा वसण वारी वाह वाह सुभान अल्लाह। असांजी जेको आहे तलो कुकिंग ऑयल में जेका रेसिपीज़ अॼु ॿ ठहियूं आहिनि एहतिशाम अॼु ॿई ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ ठहियूं आहिनि हिकिड़ो त जेको आहे चणा चाट आहे माशाअल्लाह। ऐं ॿी जेका आहे असांजी रेसिपी आहे उहा चिकन सैंडविचेस आहिनि सैंडविच वाह त वाह माशाअल्लाह अली भाउ डिश आउट थी चुकियूं डिश आउट थी चुका आहिनि ॼाणे सघो था ऐं आख़िर में मां चणनि जे मथां पापड़ी विधी आहे अरे वाह ताकी वाह क्रंची वाह थोरो चणा थी वञनि ज़बरदस्त लुक हुनजो ऐं हीअ तलो कुकिंग ऑयल जो कमाल आहे वाह। जी जेका वधीक जेका लज़त ईंदी तलो कुकिंग ऑयल सां ईंदी आहे ऐं हीअ सैंडविच असांजा चिकन बिल्कुलु रेडी आहिनि ऐं गुलबहार मरहबा जो बि शरबत ठाहिणो आहे उहो तव्हांखे बि ठाहे ॾेखारियूं था बिल्कुलु तव्हां ठाहियो जेसीं ताईं असां जेको आहे पंहिंजे गेस्ट जी तरफ़ था हलूं जी अच्छा किरण कल्ह असां कोफ्ता टेस्ट कयासीं मूंखे नसीब थिया माशाल्लाह कल्ह तमामु बहितरीनु कल्ह जेकी तव्हां रेसिपी हुई तमामु बहितरीनु हुई जी थैंक मूंखे यू नसीब थियो माशाल्लाह। अली भाउ मां इन करे न खाधा छो मां बीफ न खाईंदी आहियां बाक़ी अॼु वारी रेसिपी मां खाईंदमि उहा तव्हांखे मां सुभाणे फीडबैक ॾींदमि ज़रूरु ज़रूरु पर उहो रेसिपी जे कल्ह कोफ्ता जी फ़रमाइश हुई मां नालो कल्ह तकड़े में न ॿुधाए सघुमि असांजो तमामु बहितरीनु भाउ आहे अमानुल्ला भाउ दादी तव्हां ॿुधाए सघो था तव्हांखे ख़बर आहे कोफ्ता अमानुल्ला भाउ खे ॾाढो पसंदि आहिनि उन्हनि जी फ़रमाइश हुई सो मुंहिंजा सभु भाइर दोस्त आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे सभिनी जेके असांजा स्टाफ वारा आहिनि उनजी ख़िदमत करे सो तव्हां बि फ़रमाइश करे सघो था मुंहिंजा ॿिया कैमरामैन अमानुल्ला चांडियो हुन जी फ़रमाइश ते स्पेशली कल्ह जेको आहे बीफ जा कोफ्ता ठाहिया असां वटि ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा हीअ जेकी नात थी मुंहिंजे कखड़नि ते हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह असांजे सिंध जा मारूफ़ सना ख़ान शाइर अहले सुन्नत सभु जॾहिं मदीने पहुता न त मदीने पहुची करे गुंबद ख़ज़ा साम्हूं पाण कोन ॾींदा आहिनि नात पढ़ी त हुनखे गाॾी में अचणु हिनखे जेल में खणी हलो अखियुनि मां नीर बसि जारी थी वियसि जॾहिं अखियुनि मां हिकिड़ो मिनट माइक जो ज़ैनुलाब्दीन जॾहिं हिकिड़ो मिसरो आहे न मां पढ़ी सघां थो जी जी तव्हांखे पुछणु ज़रूरी आहे टाइम जी न मूंखे तव्हां अच्छा इहा लीड ॾिसो घटि आहे हलो ठीकु आहे भला बाद में ॾिसो हीअ वठो माइक तव्हां रुगो त उन खां बाद में हिकिड़े शेर शुरू कयईं त पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा वाह वाह पढ़ी पढ़ी करे अखियुनि मां नीर बसि अदब जा हथ ॿधी करे गुंबद ख़ज़र सां बीठो आहे चए पई यार रसूल जेकॾहिं मूंखे जेल में वठी ईंदा पोइ जॾहिं मां पाकिस्तान पहुचंदुमि माण्हू पुछा कंदा त मैसर मदीने जो हलवल ॿुधायो चई मूं वटि कहिड़ो जवाबु हूंदो पोइ बसि गाॾीअ जो दरवाज़ो खोलिया हिनखे छॾे ॾियोसि आहे हाय वरी अची ॿार अची वरी बीह रहियो वरी मुड़ियो कोन पोइ वरी ईअं चए पियो त ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया वाह 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 बहितरीन साईं अचो था डॉक्टर साहब ॿुधायो त मज़ो अची वञे मां ॿुधायां थो बिल्कुलु साईं जना साहब मां तव्हांखे ॿुधायां थो तार थोड़ी हिन तरफ़ थींदी ब्रेक खां पोइ इंशाल्लाह इंशाल्लाह त डॉक्टर साहब जी तरफ़ अचूं था साईं मूंखे हिकिड़ो सुवाल मां पंहिंजी तरफ़ां करे वठां अफ़्तारी ग़ैर मुस्लिम खे कराइजे इहो
अचानक मां ईअं अचानक ज़हन में अची वियो? मतिलबु त जेको ग़रीब मिसकी कंहिंखे बि माण्हू खाधो खाराए सघे थो, खाधे खाराइण जे लाइ या कंहिं ज़रूरतमंद जी ज़रूरत पूरी करण जे लाइ उनजो मुस्लमान हुजणु ज़रूरी कान्हे को। सही। पर ग़ैर मुस्लमान जेकॾहिं असां घर में इफ़्तारी ठाही आहे, सही, असांजे लाइ त उहा इफ़्तारी आहे, पर चूंकि ग़ैर मुस्लिम रोज़ो जो न रखियो आहे त उहो इफ़्तारी त उनजी न हूंदी, पर उनजो शाम जो खाधो हूंदो, डिनर हूंदो, उहो जेको आहे न डिनर तौर ते खाई सघे थो ऐं तव्हांखे पूरो अजुर मिलंदो। असांजो जेको दीन आहे ॾाढो मुहबत वारो दीन आहे, ॾाढो कुर्ब वारो दीन आहे, ऐं उहो अहिड़े क़िस्म जी का तफ़रीक़ नथो रखे त भई जेको आहे न खाधो पीतो या इहे शयूं सिर्फ़ु मुस्लमाननि खे ॾेई सघजनि थियूं। न, ग़ैर मुस्लिम बि अगरि ज़रूरतमंद आहे त उनखे बि ॾियणु खपे। सवाब जो कमु आहे। बिल्कुलु उनखे बि अजुर मिलंदो। जोड़े करे मां हिकिड़ो ॿियो सवाल इहो तव्हां सां करणु चाहींदसि त जीअं हाणे ग़ैर मुस्लिम उहे बि असांजा भाइर ई आहिनि, भेनरूं ई न आहिनि, असांजे दिलि में उन्हनि जे लाइ इज़त आहे, मोहबत आहे, असांजे दिलि में अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे का। पर छा हू जेकॾहिं असांजे लाइ मुस्लमाननि जे लाइ इफ़्तारी जो एहतमाम कनि था, दावत कनि था, त छा असां उते वञी इफ़्तार करे सघूं था? बिल्कुलु, मतिलबु जेकॾहिं ॾिसो असां चूंकि मुस्लमाननि वटि हलाल हराम जो तसवुरु कॉन्सेप्ट इस्लाम ई ॾिनो आहे, उन्हनि वटि चूंकि हलाल हराम जो तसवुरु कोन्हे त कॾहिं कॾहिं हू पंहिंजे खाधे में अहिड़ियूं शयूं बि इस्तेमालु कनि था जेके में बि असांजे नज़दीक हलाल न आहिनि। पर जेकॾहिं हू इन शइ जो एहतमाम कनि त चूंकि हीउ खाधो ऐं कंदा बि आहिनि। असां ग़ैर मुस्लिमनि में, मां अमरीका में हुयुमि पंहिंजी पढ़ाई जे सिलसिले में, त हिकिड़ी ख़ातून हुई जेका क्रिश्चन हुई, रमज़ान में उन्हनि जेको आहे न असांजी इफ़्तारी जी एहतमाम कयो त उनजे घर वियासीं इफ़्तार जे लाइ, त हुन खाधो जेको आहे न सजाए रखियो हुयो ऐं हर जॻह ते टैग लॻाए छॾिया हुया हलाल हलाल हलाल। त हुन इन शइ जो एहतमाम कयो त भई मूंखे ख़बर आहे त तव्हां हलाल ई मीट वठो था या जेको बि आहे हलाल, त उनजे करे मां इन शइ जो एहतमाम बि कयो आहे त जॾहिं मां तव्हांखे दावत लाइ कोठायो आहे त मां तव्हांजे लाइ हलाल ई रखियो आहे। त उनजे करे अगरि हू ग़ैर मुस्लिम का बि खाधो हलाल ठाहे करे असांखे ॾिए थो पियो ऐं असां उन सां रोज़ो बि खोले सघूं था, उनखे खाई बि सघूं था, वापराए बि सघूं था, कोई हरज जी ॻाल्हि कान्हे। इवन अगरि हू पंहिंजे घर घुराए करे, असां वटि सिंध में किथे किथे ईअं बि हूंदो आहे त जेको आहे भाईचारे जी फ़ज़ा खे बरक़रार रखण जे लाइ जेके हिंदू ॿाहिरि असांजा आहिनि, उहे सम टाइम जेको आहे न इफ़्तारीअ जो एहतमाम कंदा आहिनि ऐं पंहिंजे प्रेमिसिस में कंदा आहिनि, पंहिंजी हुदूद में कंदा आहिनि, त उते बि वञी करे असां रोज़ो खोले सघूं था, उन्हनि जी मानी दावत खाई सघूं था, कोई हरज कोन्हे को। उहो क़ुर शरीफ़ में आहे लकुम दीन हुकुम वलिय दीन, बाबा उन्हनि जो दीन उन्हनि जे लाइ, असांजो दीन असांजे लाइ। जेकॾहिं असां ॿिन्ही जूं जेके हुदूद आहिनि असां हुदूद में रही करे करे सघूं था त उहो बहितरीनु आहे। ज़बरदस्त बहितरीनु ॻाल्हि, माशाअल्लाह। त इन जो इहो ई मक़सदु थियो त असां इफ़्तार मतिलबु कराए सघूं था ऐं उन्हनि वटि असां इफ़्तारी बि करे सघूं था। माशाअल्लाह, ज़बरदस्त। नात जी तरफ़ जी, ज़ैनुल आबिदीन तव्हां कचहरी कई आहे? ज़ैनुल आबिदीन हा हा बिल्कुलु। बाक़ाइदा थी वई आहे कचहरी? न न बाक़ाइदा कोन कई आहे, छो माइक लॻल कोन्हे का, त इन जे करे। जॾहिं माइक ते हाणे सूफ़ी सिंगर बि थी वियो आहे। हा माशाअल्लाह, इहा त ख़बर आहे, ख़बर पई। हा हा। ज़ैनुल आबिदीन छा पिया ॿुधायो अॼु असांखे, कहिड़ी नात ॿुधायो था? ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयो।
में रुसमाए सामो जो बिठायो जो कुछ भी आयो जगड़ा भी आयो सरकार आवाज आयो सरकार आवाज आयो उम्मीद शफात जी आसन के बड़ी आगे कयो नजर नायत का दुखड़ाई छड़ियो लागे नदर खां सिवा का दरवाज़ो बियो ना है हिन दर खां सिवा का दरवाज़ो बियो ना है तहा मुज़म्मिल हादी कामिल सामो जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज आयूं हिन दर्द मारन जा दरमान अभी आयो साहिब तसखावत जा सुल्तान अभी आयो इकराम अभी आयो एहसान तभी आयो इकराम तभी आयो एहसान अभी आयो छुटो की न अदल कयो पांजो फजल सामो जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज आयूं हसनैन सदके में बात नजी बगारी थे दीदार तिए दाता का कल्ब करारी थे कुल वगमन का जो इमदाद लगारे थे कुल वमन का जो इमदाद लगारे थे ए नूरे अज़ल कयो पांजो फजल सामो जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार आवाज आयूं सरकार आवाज सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी व्यूवर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान वक्त थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं।
नाज़रीन नाज़रीन तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर चऊं था ख़ुशि आमदीद माशाल्लाह प्रोग्राम असां जारी सारी आहे ऐं ईअं खणी चवां त वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे ऐं ईअं जल्दी जल्दी गुज़री वेंदो आहे ऐं सोचंदा पिया आहियूं त असांखे हीअ कुझु करिणो आहे हीअ कुझु नात ॿुधणी आहे पर ॾिसूं त वक़्तु अफ़्तार जे क़रीब ईंदो वेंदो आहे ऐं इन खां अलावा बि असां ॿिया बि सना ख़ान मुस्तफ़ा वेठल आहिनि उन तरफ़ हलंदासीं हींअर किचन में हूंदा अली भाई जी जी माशाल्लाह असांजी रेसिपी तयारु आहिनि तक़रीबन शरबत रहियल आहे बाक़ी छो जो चना चाट बि तयारु आहिनि सैंडविच बि तयारु आहिनि ऐं बहार मरहबा जी हिकिड़ी बहितरीन शरबत आहे तव्हां बि इस्तेमालु कंदा कयो हिन में काफ़ी फ्लेवर्स बि आहिनि मरहबा शरबत बज़ूरी बि आहे तव्हां इस्तेमालु कयो पंहिंजे दस्तरखान जी रौनक वधायो वाह वाह मां हिकिड़े गिलास में ठाहे रहियो आहियां तव्हांखे ॾेखारियां थो तो बिल्कुल हिते मरहबा चवे थो त मरहबा गुलबहार जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार फलों फूलों और खालिस जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा तो वाकई असांजे दस्तरख़्वान ते जेको आहे शरबत हुजे या कोई भी अहिड़ो ड्रिंक हुजे जेको असां पीअंदा आहियूं रिफ्रेश फील कंदा आहियूं बिल्कुलु हिन में तव्हांखे खंडु विझण जी ज़रूरत ई न आहे ऑलरेडी हिन में मिठास एतिरी आहे जो कलर एतिरो ख़ूबसूरत आहे की तव्हांखे ज़रूरत ई कान थी पवे खंडु विझण जी मां लीमो हिन में विधो आहे छो जो लीमो असांजे जिस्म जे लाइ ज़रूरी आहे सॼो ॾींहं जी असांखे मुंझ हूंदी आहे त तव्हां जेको बि शरबत पींदा कयो हुन में लीमो ज़रूरु इस्तेमालु कंदा कयो त हीअ मां 2 चम्मच हिन में विझंदुसि जो कलर माशाल्लाह ख़ुशबू एतिरी ज़बरदस्त आहे हिन जी 2 चम्मच हिन में तम आहे तव्हां मतलब असां पीअंदासीं त असां एनर्जेटिक थी वेंदासीं बिल्कुलु फ्रेश थी वेंदो तव्हां फ्रेश थी वेंदासीं ऐं दस्तरखान ते जेसीं रोज़ जे टाइम ते असां वटि को शरबत न हुजे गुलबहार जो त असांखे बिल्कुलु मज़ो बि कोन मज़ो न ईंदो आहे सही सही ज़बरदस्त असांजी मरहबा जो शरबत बि रेडी आहे त हिकु दफ़ो तव्हां स्क्रीन ते असांखे शरबत सां गॾु असांजी ॿई रेसिपीज़ ॾेखारे छॾियो जी बिल्कुलु त उन खां पोइ जेको आहे असां किचन खे वाइंड अप कंदासीं वेरी नाइस माशाल्लाह अॼोकी इफ़्तार में जेको आहे तलो कुकिंग ऑयल में तयारु थियल चना चाट ऐं उन सां गॾोगॾु चिकन सैंडविच ऐं मरहबा जो शरबत आहे ज़बरदस्त अली भाउ इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी अतशाम जी बिल्कुलु प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण लाइ असांजी भेण आहे अस्मा नूर उन आवाज़ में नात ॿुधंदासीं ठीक है बिस्मिल्लाह करें अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदना अली व सय्यदना फातिमा व सय्यदना ज़ैनब व सय्यदना हसन व सय्यदना हुसैन वाला आलिही वसहबिही वबारिक वसल्लम हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो तसव्वुर में मदीने की गली हो याद मोहम्मद
तसव्वुर में मदीने की गली हो। आका का गदा हूँ ए जहन्नम तू भी सुन ले। आका का गदा हूँ ए जहन्नम तू भी सुन ले। वो कैसे जले जो कि गुलाम मदनी हो। वो कैसे जले जो कि गुलाम मदनी हो। सुभान अल्लाह। माशाल्लाह, बहुत प्यारी नात जी। एहतशाम त अॼु तव्हां कोन था ॿुधायो असांखे कुझु? मां बिल्कुलु माइक पहुची वियो मूं वटि। तव्हां वटि माइक अची वियो आहे न, माइक थी चवां, माइक अची वियो आहे इहो न। थींदो आहे रोज़े जो जब आख़िरी वक़्त बिल्कुलु फंबलिंग थींदी आहे, असां बि इंसान आहियूं जी जी ऐं बिल्कुलु। इहो नेचुरल आहे, थींदो आहे। ज़ाहिर आहे तव्हांजी ज़बान ख़ुश्क थी थिए जी डॉक्टर साहब, ईअं ज़ाहिर आहे ज़बान ख़ुश्क थी थिए पई त असांजे जेके लफ़्ज़ आहिनि असांजो साथ न ॾींदा आहिनि, त इन हवाले सां छा चवणु चाहींदव? इंसान आहे इहे सभु शयूं जेको आहे सो स्लिप ऑफ टंग जेका आहे इहा पॉसिबल आहे ऐं केॾी महिल बि थी सघे थी। इहे सभु शयूं त इंसान खे मिलाए करे ख़ूबसूरत कनि थियूं, छो त इंसानु ख़ता जो घरु आहे। वरी पोइ अहसासु थिए थो त उहो जेको आहे सो उनजी तसीह बि करे थो, उनजी दुरुस्तगी बि करे थो, त इहो अलाह खे पसंदि आहे। बसि बाने खां कोताही बि थिए। ज़ाहिर आहे जीअं हाणे अल्हम्दुलिल्लाह मुसलमान घरनि में पैदा थिया आहियूं, अल्हम्दुलिल्लाह नंढे हूंदे खां ई दीन जी तालीम मिली आहे घरनि मां। त अम्मी चवंदी आहे, मतिलबु नंढे हूंदे खां असां ॿुधंदा आया आहियूं अम्मी जे वाता, त सुबुह जो जीअं तव्हांखे उन जो अहसासु थिए थो रोज़े में त उन लॻी थी, गलो ख़ुश्क थो थिए, त सहरी में स्पेशली खजी जेका तव्हां खाओ था त खजी ते 3 दफ़ा में चवंदी आहे सूरह कौसर पढ़ी करे फूकियो ऐं उहा खाई छॾियो, सॼो ॾींहुं तव्हांजो सुठो गुज़री वेंदो। पोइ मूंखे न आहे ख़बर त उहो वाक़ई असांजो साइकोलॉजिकल आहे या वाक़ई असरु रखे थी इहा शइ, या त वरी जेको आहे अम्मी ईअं ई चवंदी त असांजो ध्यानु मटिजी वञे। 3 शयूं थी वियूं न हिन में, त हाणे तव्हां ॿुधायो, वज़ाहत कयो त असल हक़ीक़त छा आहे? जेतिरा बि वज़ाइफ़ थियनि था पिया इहे जेको आहे न मुख़्तलिफ़ अलाह वारनि जा ज़ाती तजुर्बा आहिनि ऐं उन्हनि जी इफ़ादियत बरहक़ आहे बिल्कुलु बि, बशर्ते के हू पढ़ण वारो या उहो वज़ीफ़ो करण वारो, अमल करण वारो केतिरे यक़ीन ऐं एतमाद सां उन शइ खे करे थो। पोइ अलाह जो बि चवणु आहे त अना इंद ज़न्नि अब्दी बि, बाबा मां बाने जे गुमान जे मुताबिक़ कंदो आहियां। जेकॾहिं को बानू अलाह जो कलाम मसलन सूरह कौसर या का बि विर्द वज़ीफ़ो आहे उहो कंहिं शइ ते पढ़ी करे उन मां को ख़ासि मक़सदु नियत में आणे करे अलाह ॾे मुतवजह थिए थो त अलाह सुभाणे व ताला उनखे उहा शइ फ़ाइदे में बिल्कुलु मिले थी पई। ऐं इहो जेको वॾड़नि जो चवणु आहे त जेको आहे सूरह कौसर पढ़ी करे ऐं खाईंदा त उनखे बुख उन जो अहसासु न थींदो, इहो बिल्कुलु बरहक़ आहे, इन में कोई हरज जी ॻाल्हि कान्हे। असांजे वॾड़नि जेके बि शयूं असांखे ॿुधायूं आहिनि उन्हनि जे पोयां विज़डम आहे, उन्हनि जे पोयां को न को जेको आहे न अलाह वारनि जी जेको आहे हिकिड़ी सोच आहे ऐं इहा शइ बिल्कुलु बरहक़ आहे। इहे इन सां ॾिसो घटि में घटि त इहा शइ थी न त बाबा असां 3 दफ़ा सूरह कौसर पढ़ी उनजो अजुर त मिलियो, ऐं ॿी शइ जेका आहे उहा त मिलंदी ई मिलंदी, पर जेको आहे न उनजो क़ुर शरीफ़ जो पढ़ण जो अजुर बि ख़ुदि हिकिड़ो मक़सूदु आहे, न की इंसान खे हासिलु करणु खपे। इहे शयूं आहिनि। बहितरीन ॻाल्हि त असां पंहिंजे भाउ जी तरफ़ हलंदासीं, नज़ीर अहमद चन्ना, या तव्हां ॿुधाईंदव? अच्छा तव्हां ॿुधायो, सॉरी नाज़रीन तव्हां ॾिसो पाण त मां चयमि त माइक मूं वटि पियो आहे, ठीकु आहे। हा न उते जो उते मूंखां विसरी वियो, न प्लीज़ तव्हां पढ़ो। गुंबद खतरा जे साम्हूं बीह करे वाह वाह सुभान अल्लाह। शायद लिखे थो हाजी गुलाम नबी मैसर साहब लिखे थो, सब दर्द खोल बावनी दिल भर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं
राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं दुनिया में खोड़ माण्हू दुश्मन खणी हथ में निदड़ को मबीत नाया आखिर धणी हथ में रोई पुकार पो पंजे रहबर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं हाय मदनी छॾे ॿियनि जो मोहताज छो थिबो दुख सूर जो हवालो मोहम्मद खे पियो ॾिबो सॾ पहुचंदा ज़रूर ही सरवर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं हाय राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं हाय दामन हथन में आहे हिकड़े हुजूर जी मिलंदी जिता महेसर माफ़ी कुसूर जी गुलामे नबी असाइल गोहर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं है सब दर्द खोल बावनी दिलबर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे साम्हूं थैंक यू एहतशाम ॾाढी प्यारी नात तव्हां असांखे ॿुधाई ऐं असांजा स्पॉन्सर्स बि आहिनि स्पॉन्सर्स खे बिल्कुलु बि न विसारींदासीं असांजा स्पॉन्सर्स आहिनि मेहमान रमज़ान जी ट्रांसमिशन जा तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ हमदर्द रूह अफ़ज़ा ट्रस्ट ऑफ जनरेशन घर जैसा टेस्ट हर दफ़ा बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय मरहबा गुलबहार जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार फलों फूलों और खालिस जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा शौकत खानम मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं लजीज़ा द टेस्ट ऑफ ट्रेडिशन First step, shoes, footwear for every step and style. Fertile happiness starts in your kitchen. Falak rice, the taste you trust. Hashmi Ispaghol, daily low, fit raho. जी एहतशाम जी बिल्कुलु अॼु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि महसूसु हिकिड़ो थियो कल्ह बि प्रोग्राम थियो अॼु बि अॼु महसूसु थियो माशाल्लाह अॼु लॻो त मूंखे जॾहिं मां नात पेश कई न हुज़ूर जी बारगाह में त पहिरीं ॻाल्हि त मंज़र उहो साॻियो अची वेंदो आहे सही ॻाल्हि 40 ॾींहं जेको मदीने खां मोटंदो आहे न 40 ॾींहं उनजे दुआ खे रद्द न कयो वेंदो आहे सुभान अल्लाह इन वटि ॿी ॻाल्हि कंहिं से लिखियो आहे त उनकी आंखों का नूर तो देखो जिसने देखा हुआ मदीना है वाह सो अॼु मूंखे महसूसु इहो थियो त महिमान रमज़ान में माशाल्लाह रमज़ान अची चुको आहे ऐं मुंहिंजी नात शामिल थी चुकी आहे माशाल्लाह थींदो आहे ज़ाहिर आहे जेको सना ख़्वाह आहे जेको पढ़े थो उनखे इहा फीलिंग ज़ाहिर आहे पढ़ण खां पोइ ई महसूसु थींदी पोइ में पहिरियों कल्ह खां न पियो लॻे कल्ह न पियो लॻे हा पर महसूसु मूंखे हींअर अॼु थियो नात पढ़ियमि ऐं जॾहिं हुज़ूर जी बारगाह में नात बसि उहे आहिनि त इहे 2-3 बोल जेके अल्फाज़ आहिनि शाल क़बूल पइजी वञनि आमीन 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 जी त असांजो भाउ बि आहे जी 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 भाउ छा था ॿुधायो असांखे
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज कुर्ब करे मुझे कखड़न ते मुझो चढ़खा सुहेणो यारो ईंदो मुझो चढ़खा सुहेणो यारो ईंदो कुर्बान वञा ते रस्ते तां उन रस्ते तां कुर्बदारो ईंदो उन रस्ते तां कुर्बदारो ईंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न ते मुझो चंड्रखा सुहेणो यारो ईंदो हुत संभरिया ते सुंधिया दी कल शाम वेचारी कांगलड़ी ओ हुत संभरिया ते सुंधिया दी कल शाम वेचारी कांगलड़े प्यो हितां उथी वरी हुत वे मूं समझो त मुझो मन ठारो ईंदो कुर्बान वञा ते रस्ते तां उन रस्ते तां कुर्बदारो ईंदो उन रस्ते तां कुर्बदारो ईंदो मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे साईं जो इस्तक़बाल कयां मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे साईं जो इस्तक़बाल कयां जे पुनल बिराज़ी थी पए त पोइ कुदरत खे बि पाण ई प्यारो ईंदो कुर्बान वञा ते रस्ते तां उन रस्ते तां कुर्बदारो ईंदो पंहिंजे जानिब खे में जायूं ॾियां कन सीनो विछाए से जकयां तू लज पालत में लज तेरी तू तू लज पालत में लज तेरी मैं किसी दे दर्द जावा तेरे बाजू मुर्शिद साईं मैं किसनू हाल सुना वस नहीं चलदा मैं बेवस पई कूंज वगे कुरलावा जय मुर्शिद साईं करम करे ते मैं दिल दे मकसद पां
पांजे जानिब खे अखिल में जायूं दिया कन सीनो विछाए से जकया इन अंगण ते जेडी महल इहो करे सुहिणो हार सिंगारईंदो कुर्बान वञा त रस्ते तां उन रस्ते तां कुर्बदार ईंदो उन रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुझे कखड़न ते मुझो चंद्र खां सुहिणो यार ईंदो मुझो चंद्र खां सुहिणो यार ईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। वर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ख़ुशि आमदी चऊं था पंहिंजे प्रोग्राम महिमान रमज़ान में। माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत जी शुरू खां असांजो आगाज़ थी चुको हो ऐं उन खां बाद में हुज़ूर जी शान में नातूं पेश कयूंसीं। माशाअल्लाह असां नात ख़ान पेश कयूं ऐं माशाअल्लाह तमामु प्यारी प्यारी जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे माशाअल्लाह ॻाल्हियूं हलनि पियूं सॼो महीनो इंशाअल्लाह असां सिखंदासीं कुझु। अञा त घणो कुझु आहे, अञा त ॾींहं अचणा आहिनि। रमज़ान में जेको आहे खोड़ सारियूं शयूं आहिनि, जंगियूं थियूं ऐं ॾिहाड़ा आहिनि जेके असां उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पर टाइम लिमिटेड आहे त मां चाहियां थी त इंट्रोडक्शन कराइजे। बिल्कुलु नात तरफ़ हलंदासीं। असां गॾु हिकिड़ो भाउ आहे मोहतरम जनाब इकरान नज़ीर साहब, उन सां गॾु आहे नंढड़ी ॿी वेठल आहे उमेमा नूर। त नात रसूल मक़बूल इकरान आप सुना दे बिस्मिल्लाह। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं, किस्मत के सिकंदर हैं, जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं, जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं। आका के घराने आका के घराने की अज़मत तो ज़रा देखो, अज़मत
अजमत तो जरा देखो, सर नेज़ पे है फिर भी कुरान सुनाते हैं। सर नेज़ पे है फिर भी कुरान सुनाते हैं। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। जी व्यूअर्स, तमाम तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स हिन भेरा बि असांखे जेको आहे इफ़्तार में असां सां गॾु आहे ऐं इफ़्तारी जो जेको बि एहतमाम आहे ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स जी तरफ़ां थियो आहे। लास्ट ईयर बि ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स असां सां गॾु हुयो ऐं हिन भेरा बि ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स असां सां गॾु आहे। सो थैंक यू सो मच ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स, आपने लास्ट टाइम भी हमें इफ़्तारी का एहतमाम हमारा किया था और आज भी इस रमज़ान भी आप हमारे साथ हैं। सो जज़ाकल्ला, थैंक यू सो मच इफ़्तारी के लिए। ऐं डॉक्टर साहब, इफ़्तारी ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स जी तरफ़ां तव्हां जे लाइ थैंक यू आहे सो वेरी मच। ऐं हीअ असांजो जेको भाउ आहे तव्हां जे लाइ आहे ही। ऐं एहतिशाम तव्हां जी, जी, प्लीज़ हुन बिल्कुलु। पासे था ॾियो। ये असां जेके सना ख़ान आहिनि उनजी तरफ़ ये आपके लिए, और ये हमारी जो बहन बैठी हुई ये आपके लिए, बहुत शुक्रिया। जी व्यूअर्स, त इन सां गॾोगॾु जेको आहे असांजा स्पॉन्सर्स भी आहिनि। तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तल्लो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। हमदर्द रूह अफ़ज़ा, ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट हर दफ़ा, बिग पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय, मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, फलों फूलों और खालिश जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा शौकत खाना, मिलकर हम बेहतर मुस्तकबिल हासिल कर सकते हैं। लजीजा द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप शूज़, फुटवेयर फॉर एवरी स्टेप एंड स्टाइल, फर्टाइल हैप्पीनेस स्टार्ट इन योर किचन। फलक राइस द टेस्ट यू ट्रस्ट, हम हाशमी इस्पगोल डेली लो फिट रहो। त इहो बिल्कुलु नेचुरल आहे, स्लिप ऑफ टंग थी रहियो आहे अॼु कुझु वधीक ई। सो बहरहाल अल्लाह साईं इंशाल्लाह करम कंदो पंहिंजो। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां अॼु बि असां सां गॾु आयो ऐं तव्हां सां सुठियूं ॻाल्हियूं शेयर कयूंसीं, डिस्कस थियूं, मज़ो आयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बस इहो आहे, रमज़ान त तमामु तेज़ीअ सां गुज़रे थो पियो। अॼु कल्ह जी ॻाल्हि हुई, वेट कयूं पिया, अॼु ख़ैर असां जेको आहे ॿियो रोज़ो इफ़्तार कंदासीं त थोरो तवजो जी ज़रूरत आहे रमज़ान जे घड़ियुनि खे क़ीमती बनाइण जे लाइ। छो त जेको आहे सो ईअं न थिए जो असांजी तयारीअ में ज़हनी प्रिपरेशन में ई रमज़ान असांखां निकिरी वञे। सही ॻाल्हि आहे। त उनजे करे हिकु हिकु लम्हे जो क़दुरु कयूं ऐं इन में जो आहे न अलाह जे रज़ा जा कमु कयूं, अलाह खे राज़ी करण जो कमु कयूं। इहो ई मैसेज आहे। इंशाल्लाह इंशाल्लाह सुभाणे जेकॾहिं तव्हां असां सां गॾु हूंदा इंशाल्लाह त असां चाहींदासीं त ज़कात जे हवाले सां बि सुभाणे ॻाल्हाईंदासीं। छो त ज़कात जेको आहे अहम पिलर आहे इस्लाम में ऐं स्पेशली इन रमज़ान हर कोई कोशिशि कंदो आहे, इंतज़ारु कंदो आहे त रमज़ान ख़ैर जो अचे त असां पंहिंजी ज़कात कढूं। त मां चाहींदसि त सुभाणे जेको आहे असां ज़कात ते ॻाल्हायूं, इंशाल्लाह ॻाल्हाईंदासीं। सो इंशाल्लाह व्यूअर्स, सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं ऐं मुंहिंजी तरफ़ां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां गॾु इफ़्तार कयो ऐं उन्हनि खे बिल्कुलु न विसारियो जिन जो दस्तरखान ख़ाली आहे। पंहिंजे पाड़ेसिरनि खे बि ॾिसजो, आसे पासे में बि ॾिसजो, कोई जेकॾहिं बुखायल आहे, उञायल आहे त उनखे ज़रूरु तव्हां रोज़ा इफ़्तार लाज़मी कराइजो। पर दुआ इहा ई आहे त कंहिंजो बि दस्तरखान हिन रमज़ान जेको आहे ख़ाली न हुजे, पर इन केस अगर कोई अफोर्डेबल ना है तो तव्हां उनजी थोड़ी घणी मदद कजो। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। जी बिल्कुलु, आख़िर में मां बि इजाज़त वठंदुमि इन यकीन सां गॾु त जिते उहो शाद आबाद रहो। पर नंढिड़ो मैसेज मुंहिंजो बि हिकिड़ो इहो हूंदो त जेको तव्हां दस्तरखान ते जेको सजायो था न, उहो सेम तव्हां कंहिं ग़रीब खे हिकिड़ो दफ़ो ॾेई ॾिसो। चवंदा आहिनि न त कर भला तो हो भला, त ॾिसो तव्हां कीअं भलायूं थियनि थियूं। सो इंशाल्लाह सुभाणे सेम टाइम ते इंशाल्लाह सेम चैनल ते इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी इंशाल्लाह। ऐं आख़िर में असांजी नंढड़ी हिकु भेण वेठल आहे, उनजी नात ते तरफ़ हलंदासीं। असांजे तरफ़ां इजाज़त आहे। भेण असांजी आहे उम्मे मानूर, उनजी आवाज़ में नात ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। रहा
मदीने से बुलावा रहा है। हाँ मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। और यहाँ मर्जी नहीं चलती किसी की। हाँ यहाँ मर्जी नहीं चलती किसी की। मदीने वाला ही बुलवा रहा है। मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल भी तू अपने साथ ले जा। हाँ मेरा दिल भी तू अपने साथ ले जा। अकेला क्यों मदीने जा रहा है। मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। उची ज़ात अली दिए कायनात अली दिए। उची ज़ात अली दिए कायनात अली दिए। अली जितनी किसे दीवी जागीर विखा मैनू। अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। अली 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 मरहम नुतबा कीता खैबर विफता कीता। मेरे मौला अली जेई शमशीर विखा मैनू। अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। हाँ मैनू अली वर्गा ज़माने ते
कोई पीर वेखा मैनू हर दौर में कोशिश तो बहुत की गई लेकिन कूजे के मुकद्दर में समंदर नहीं आया। हैदर को भला खाक समझ पाएगी दुनिया, अरे दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया। ऊंची जात अली दी कायनात अली दी अली जितनी किसे दीवी जागीर विखा मैनू अली वर्गा जमाने ते कोई पीर वेखा मैनू। हाँ मैनू अली वर्गा जमाने ते कोई पीर विखा मैनू।